नाज़रीन अहम ख़बर है वहाँ के गौसपुर में अपडेट कंदा हलूं तो कश्मीर के कच्चे में चौथे ॾींहुं में ॾोहारनि ख़िलाफ़ ऑपरेशन जारी है। SSP कश्मीर की अगवानी में दुरानी महर के कच्चे में ऑपरेशन इन वक्त हलंदड़ है। ऑपरेशन दौरान ॾोहारी हुसैन भयो इमदाद भयो जे थाकन के बाहि ॾेई साड़ियो वियो है। कच्चे वारे इलाइक़े में मुगविन की बाज़ियाबी ताईं ऑपरेशन जारी रहंदो, इहो चवण है कश्मीर के SSP जो। अवां खे अपडेट कंदा हलूं, ब्रेकिंग न्यूज़ है तो कश्मीर के कच्चे में चौथे ॾींहुं बि ॾोहारनि ख़िलाफ़ ऑपरेशन हलंदड़ है। SSP कश्मीर की अगवानी में दुरानी महर के कच्चे में ऑपरेशन जारी है। ऑपरेशन दौरान ॾोहारी हुसैन भयो इमदाद भयो जे थाकन के बाहि ॾेई साड़ियो वियो है। इन हवाले से राब्तो किया है गौसपुर में आवाज़ TV के रिपोर्टर बरकत भयो सां। जी बरकत, कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुल, मैं वहाँ ॿुधाईंदो हलां त कश्मीर ज़िले में गुज़िरियल 5 ॾींहंनि अंदर 4 फनकारनि ऐं 1 पुलिस एहलकार समेत अगवा थी वियल मुगविन जो अंग वधी नओं थी वियो है। कश्मीर ज़िले की पुलिस जो SSP कश्मीर अमजदामन शेख की अगवानी में 4 ॾींहं अॻु करमपुर थाने की हद में बिजरानी पेट्रोल पंप तां अगवा थी वियल पुलिस एहलकार अताउल्ला बाचकानी ऐं पेट्रोल पंप चौकीदार पुनल बालकानी ऐं 4 मुगविन की बाज़ियाबी लाइ पुलिस जा वॾा अताला बख्तरबद गाड़ियूं साण करे अॼु चौथे ॾींहं ते बि दुरानी मार वारे इलाइक़े में मुगविन की बाज़ियाबी लाइ ऑपरेशन कियो पियो वञे। पुलिस कार्रवाई दौरान ॾोहारनि जे 4 घरनि खे बाहियूं ॾेई साड़े छॾियो आहे। वधीक SSP कश्मीर अमजदामन शेख जो चवणु आहे त ज़िले कश्मीर मां अगवा थी वियल 9 मुगविन की बाज़ियाबी ताईं ऑपरेशन जारी रखियो वेंदो। जी ठीक है, वरी मेहरबानी अवां जी अपडेट करण लाइ।